أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ألف لام ميم تلك آيات الكتاب الحكيم هدى ورحمة للمحسنين الذين يقيمون الصلاة ويؤتون الزكاة وهم بالآخرة هم يوقنون أولئك على هدى من ربهم وأولئك هم المفلحون. सूरह लुक़मान है। हीअ मक्की सूरतुनि में हिन हिजरत खां पहिरीं नाज़िल थियूं थी ऐं हिन में 34 आयतूं आहिनि ऐं 4 रुकू आहिनि। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। शुरू अल्लाह जे नाले सां जेको बेहद महिरबान निहायत रहम वारो आहे। अलिफ लाम मीम, इन जो मतिलबु अल्लाह पाक खां सवा ॿियो केरु कोन थो ॼाणे। तिल्क आयातुल किताबिल हकीम, ही हिकमत भरे किताब जूं आयतूं आहिनि। हुदम व रहमतल लिल मुहसिनीन, हिदायत आहे ऐं रहमत आहे नेकी करण वारनि जे लाइ। अल्लज़ीन युक़ीमून सलात, जेके नमाज़ खे क़ाइमु कनि था, ज़कात अदा कनि था ऐं उहे आख़िरत ते पूरो यक़ीन रखनि था। उलाइका अला हुदम मिर रब्बिहिम, इहे माण्हू पंहिंजे रब जे तरफ़ां हिदायत ते आहिनि ऐं इहे माण्हू कामयाबु आहिनि। हिन में अल्लाह रब्बुल आलमीन इहो फरमायो त हीउ हिकमत भरियो किताबु आहे। क़ुरान हिकमत आहे हिन में, या त हीउ पूरो किताबु या ख़ासि तौर ते हीअ आयतूं जेके हिन सूरत में आहिनि उन में अल्लाह रब्बुल आलमीन ख़ासि हिकमत यानी नाज़िल फरमाई आहे। ऐं हिदायत ऐं रहमत आहिनि नेकी करण वारनि जे लाइ। नेकी करण वारा यानी ईमान वारा। हूअं त हीअ किताब जेको आहे क़ुरान पाक, उहो सभिनी जे लाइ, तमामु इंसान ऐं जिन्नात जे लाइ जेको आहे सो हिदायत ऐं रहमत बणिजी करे आयो आहे। पर हिन मां जेके फ़ाइदो वठनि था उहे ईमान वारा ई फ़ाइदो वठनि था। इन करे ख़ासि तौर ते उन्हनि जे बारे में फ़रमायो। वरी उन जी तशरीह अल्लाह रब्बुल आलमीन फ़रमाई अल्लज़ीन युक़ीमून सलात, जेके माण्हू नमाज़ खे क़ाइमु कनि था ऐं ज़कात खे अदा कनि था ऐं आख़िरत ते पूरो यक़ीन रखनि था। नमाज़ खे क़ाइमु करणु, ॾिसो त जिते बि क़ुरान पाक में नमाज़ जो ज़िक्र आयो आहे घणो करे इक़ामत सलात सां आयो आहे। यानी ईअं कोन त अल्लाह ताला फ़रमाए नमाज़ पढ़नि था, बल्कि अल्लाह ताला फ़रमाए उहे माण्हू नमाज़ खे क़ाइमु कनि था। भई पढ़ण में ऐं क़ाइमु करण में फ़र्क़ु आहे। फ़र्क़ु इहो त क़ाइमु करण जो मतिलबु इहो आहे त तमामु फ़राइज़, तमामु वाजिबात, तमामु मुस्तहबात ऐं वक़्तु ख़ुशू खुज़ू हर एतबार सां पूरे एहतिमाम सां नमाज़ अदा कनि था। ठाहे नमाज़ पढ़णु, इहा नमाज़ ई अहिड़ी शइ आहे जो यानी इंसान जे तबियत जे अंदरि जेको आहे सो पूरे दीन ते हलण जी क़ुवत पैदा करे थी। उन ई करे जॾहिं बि को नओं मुसलमान थींदो हो त उनखे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी खां पहिरीं नमाज़ सेखारींदा हुआ ऐं नमाज़ जो एहतिमाम कराईंदा हुआ। त इन करे इनखे वॾे एहतिमाम सां ऐं वॾे ताक़ीद सां ऐं वॾी अहमियत सां जेको आहे सो वठण जी ज़रूरत आहे। नमाज़ सिखण जी ज़रूरत। केतिरा माण्हू नमाज़ पढ़नि था पर बसि पंहिंजे मर्ज़ीअ सां जीअं हुननि नंढपण में सिखी ईअं पढ़नि पिया। न को हुननि अॼु ताईं कंहिंखे नमाज़ पंहिंजी ॿुधाई, न को इन जो को गौर कयो, फ़िक्रु कयो त वाक़ई असां लॻा नमाज़ पढ़ूं पिया, उहा सही बि पढ़ूं पिया आहिनि। हालांकि नमाज़ खे क़ाइमु करण जो हुकुम आहे त पूरी नमाज़ जेका आहे असांजी सही थिए। ॿियो ज़कात जी अदायगी, हीअ सूरत मक्की आहे जीअं हींअर मूं अर्ज़ु कयो। मशहूरु इहो आहे त ज़कात जेका आहे उहा यानी ज़कात जो हुकुम आयो आहे 2 हिजरीअ में, हिजरत जे ॿिए साल। पर मक्की सूरतुनि में बि ज़कात जो ज़िक्र आहे।
इन मां ख़बर पई त न, बल्कि ज़कात जेका आहे उहो मक्कतुल मुकरमा में ई जेको सो फ़र्ज़ु थी वई हुई। हा अलबत्ता ॿी हिजरीअ में जेको आहे उहो इहो थियो त निसाब जी तायीन, जेके निसाब आहिनि ज़कात जा, त भई चांदी हुजे त हेतिरी, सोन हुजे त हेतिरो, अहिड़े तरीक़े सां जेको आहे सो केतिरो अदा कयो वेंदो, 40 हिसो जेको अदा कयो वेंदो। ऐं हुकूमत जेका आहे मुसलमाननि जी हुकूमत, उहा माण्हुनि खां ज़कात जो माल वसूल कंदी। इहे जेके तफ़सीलात आहिनि उहे मदीना मुनव्वरा में आया, पर नफ़्स ज़कात जेका आहे उहा यानी मक्कतुल मुकरमा में ई अची वई हुई। सूरतुल मुज़म्मिल जेका आहे, सूरतुल मुज़म्मिल जे ॿिए रुकूअ में जेको आहे सो ज़कात जो ज़िक्र आहे। इते बि जेको उलमा इहो फ़रमायो त ज़कात यानी मक्कतुल मुकरमा में अची वई, हुकुम अची वियो, पर उन जी जेकी तफ़सीलात आहिनि उहे बाद में नाज़िल थियूं मदीना मुनव्वरा में। ऐं आख़िरत ते पूरो यकीन रखंदा, वहुम बिल आख़िरत हुम यूक़िनून, आख़िरत ते पूरो यकीन रखंदा। यकीन माना ईमान खां मथियों दर्जो आहे। ईमान दिलि जी सचाईअ सां कंहिं शइ खे मञणु, ऐं यकीन इन में एतिरी तरक़ी थिए जहिड़ो कि इंसानु ॾिसे पियो इनखे। माना जेतिरो पको आख़िरत जो यकीन हूंदो, छो त इहा शइ अहिड़ी आहे जेका इंसान खे हैवान बणिजण खां रोके थी, इंसान खे इंसान बणिजण ते मजबूर करे थी। छो त हुनखे इहो डपु थिए थो त जेकॾहिं हिते मूं ख़्वाहिश पंहिंजी पूरी कई ऐं हिते मूं पंहिंजे दिलि जी ॻाल्हि पूरी कई त मूंखे पंहिंजी हर शइ जो सुभाणे क़यामत जे ॾींहुं अलाह पाक जे साम्हूं हिसाबु ॾियणो, उते मूंखे जेको आहे न ॾुखियाई थींदी। उन करे हीउ जेको आहे सो हैवान बणिजण खां, दरिंदो बणिजण खां बची वञे थो। वरना इंसान खे जेकॾहिं आख़िरत जो फ़िक्र न हुजे, आख़िरत जो यकीन न हुजे, त पोइ इन इंसान खे जेको आहे सो हैवान ऐं दरिंदो बणिजण खां का बि शइ दुनिया जी रोके कान थी सघे। जिते बि हिनखे को वझु मिलंदो उते ही कुझु न कुझु कंदो। पर जंहिं माण्हूअ खे आख़िरत जो पूरो यकीन आहे, इन जे मथां कंहिं बि क़िस्म जो जेको आहे सो को बि जेको आहे सो यानी पाबंदी ऐं कंहिं बि क़िस्म जी का यानी निगरानी न हुजे, तॾहिं बि अल्लाह खां डिॼी करे ऐं आख़िरत खे जो जेको सो यानी आख़िरत खे पंहिंजे फ़िक्र में रखी करे कॾहिं बि जेको सो ग़लति कमु कोन्ह कंदो। अॼुकल्ह जेके ग़लति कम थियनि था मुसलमान बि करे थो, इन करे जो हुनखे आख़िरत जो पूरो इस्तेहज़ार कोन्हे। ईमान त आहे पर यकीन जो जेको दर्जो हुअणु घुरिजे उहो कोन्हे हुनखे। अल्लाह ताला फरमाए व उलाइका अला हुदम मिर रब्बिहिम व उलाइका हुमुल मुफ़्लिहून, इहे ई आहिनि पंहिंजे रब जे तरफ़ां हिदायत ते ऐं इहे ई आहिनि कामयाब। ॿिन्ही जान जी जेकी कामयाबी आहे उहा इन्हनि ई माण्हुनि खे मिलंदी। क़ुरान इन्हनि जे लाइ हिदायत आहे, क़ुरान इन्हनि जे लाइ जेको आहे सो रहमत आहे। ऐं पोइ अल्लाह रब्बुल आलमीन इन्हनि खे इन्हनि जे मतलूब ताईं, हिननि जे मुराद ताईं पहुचाईंदो। माना हिननि खे अल्लाह ताला दुनिया में बि सुख वारी ज़िंदगी नसीब कंदो ऐं हिननि खे मरण खां पोइ यानी जन्नत ऐं मरण खां पोइ अल्लाह जी रज़ा ऐं अल्लाह जो दीदार नसीब थींदो। अल्लाह रब्बुल आलमीन शल पाण सभिनी खे नसीब फरमाए। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन। रब्बना आतिना फिद दुनिया हसनह व फिल आखिरति हसनह व क़िना अज़ाबन नार। अल्लाहुम्मा इन्ना नस्अलुका मिनल खैरि कुल्लिहि आजिलिहि व आजिलिहि मा अलिमना मिन्हु व मा लम नअलम व नऊज़ु बिका मिनश शर्रि कुल्लिहि आजिलिहि व आजिलिहि मा अलिमना मिन्हु व मा लम नअलम व नस्अलुका मिन खैरि मा सअलका मिन्हु नबियुका मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम व नऊज़ु बिका मिन शर्रि मा इस्तआज़ मिन्हु नबियुका मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम व अंतल मुस्तआन व अलैकल बलाग वला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम
वतुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुब्हानल्लाहि व बिहम्दिही सुब्हानकल्लाहुम्मा व बिहम्दिक व नशहदु अल्ला इलाहा इल्ला अंता नस्तगफिरुका व नतूबु इलैक। व सल्लल्लाहु अला हबीबी मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व आमीन आमीन।